अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा है HR JDO न्यूज़ यहाँ वज़ीरुंडर तहलका काज़ी मदियो अगूणू तहलका सदर सैयद शहनशाह लक्यारी इलाइक़े वासियुनि लाइ अज़ाब बणिजी वियो। ग़रीबनि जे सर्वे ज़मीन ते कब्ज़ा करे छॾिया। अहिड़े क़िस्म जी दांह सैयद ऐं संदसि पोड़े पीउ सैयद शहनशाह लक्यारी ख़िलाफ़ दाहींदे आला इख़्तियारनि खे अपील कई आहे त सैयद शहनशाह लक्यारी संदन 75 एकड़ सर्वे ज़मीन ते काब्ज़ आहे, जंहिंजा काग़ज़ बि हिननि वटि मौजूदु आहिनि। शाहबा असर हुजण करे पुलिस बि उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हिननि वधीक चयो त असां ज़मींदार हूंदे बि बुख ऐं बदहालीअ वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सैयद शहनशाह लक्यारी ख़िलाफ़ एक्शन वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। साईं तव्हांजो नालो छा आहे, तव्हां छा मसइलो आहे? मुंहिंजो नालो पैरल शाह आहे। मां KTS संघा जो रहाकू। KTS संघा में ज़मीन आहे जेका असांजी ज़मीन खे शहनशाह ऐं ॿियनि माण्हुनि कब्ज़ो करे असां घर जा टपड़ खणाया आहिनि ऐं ज़मीन जेकी 22 सालनि खां वठी सादी थी आहे, उहो असांजो मसइलो आहे। असांखे इंसाफ़ करे तव्हांजो सबूत कहिड़ो आहे तव्हांजी बनी आहे जिते शहनशाह कब्ज़ो कयो आहे? असांजो सबूत 1965 खां वठी असांखे खणो कबूलत में इलाटमेंट थियल आहे, जेका हींअर असांजी टपेदार वटि रखियलु आहे। DC साहब काग़ज़ ॾिना आहिनि, हू नथो ॾिए अञा असांखे टपेदार साहब। काग़ज़ कहिड़ा आहिनि? काग़ज़ आहिनि असांखे ब्रांच ऑफिस में जा। हीअ आहे जरियान नंबर 8 11/1947। ठीकु आहे। और जे नाले सां 24 एकड़ बनी आहे। नाज़रीन तव्हां साम्हूं ॾिसो पिया, अचो त साईं सां मिलूं, हिन खां तारीफ़ करायूं। ते साईं बुज़ुर्ग तव्हांजो छा थिए? साईं मुंहिंजो वाल साहब आहे। नालो तव्हांजो छा आहे? साईं मतारो शाह। साईं असां ग़रीबनि सां ज़ुल्म तसियद सैयद शहनशाह बासर माण्हू आहे, वर्कर आहे पीपल पार्टीअ जो। असां सां साईं वॾो ज़ुल्म आहे। असांजी अबे ॾाॾनि जा ॻोठ ज़मीनूं हिन माण्हू बासर माण्हुनि असांखे तड़पाए असांखे केस कूड़ा हर शइ असांजे मथां ज़ुल्म। असां साईं कई वॾेरनि वटि विया आहियूं, किथां बि असांखे जेको आहे कुझु कोन मिलियो। DC साहब वटि अर्ज़ु खणी आयासीं। DC साहब जी महिरबानी जो असांखे काग़ज़ ॾिना। असां भॼी अचे मीडिया साहब खे इतला ॾिनो आहे त साईं असांजा ही काग़ज़ हर शइ। साईं असां पहिरीं बि इलाही चकर सभु कुझु करे चुका आहियूं, लेकिन कुझु बि कोन थियो आहे। हिन वारे असांखे काग़ज़ हर शइ मिली आहे। साईं जन खे इतला थो करे त असांखे हीअ जेको आहे काग़ज़ हर शइ असां क्लियर आहे। साईं जन खे इतला थो मथे आवाज़ु उथारींदा त असां ग़रीबनि जो हक़ जियो मिली वञे। महिरबानी साईं हारनि। घणनि सालनि खां कब्ज़े में आहे? साईं तक़रीबन 22 साल थिया आहिनि। हीअ जेको आहे सो ज़ालिम माण्हू आहे शहनशाह, उन जे कब्ज़े में आहे। 22 सालनि खां वठी असांजी ज़मीन खाधी आहे। साईं असांखे तमामु घणो कुझु हिन तड़पायो मारायो आहे। कहिड़ी जॻह ते बनी आहे तव्हांजी? साईं असांजी KT हसन शाह ॻोठ बकादार शाह जो साईं अबनि ॾाॾनि जो असांजो ॻोठ आहे। उते साईं घर घाट असांजूं मिशीनियूं हर शइ उतां जा साईं वथाण असांजा सभु कुझु ठहियल आहिनि। उन ते बासर माण्हू शहनशाह जो कब्ज़ो आहे। कुझु ॿिया उन सां माण्हू आहिनि। उन्हनि ॿियनि जा बि नाला खणो। साईं बहावल जतोई, सजण जतोई, माशूक जतोई, अमीन शाह, वलद हाशिम शाह, गुलसन मला, हाजी मला, इंटरनल नेशनल ॾोहारी माण्हू आहिनि जेके उन सां माण्हुनि सां गॾु आहिनि। सॼी दुनिया खे ख़बर आहे हाजी मला इंटरनल नेशनल ॾोहारी माण्हू गॾु आहे जेको शहनशाह उहो गॾियो थो वठे। असांजी साईं हर माण्हू वटि इतला थी कजे त हीअ मीडिया वारो जिथे जिथे आवाज़ु वञे महिरबानी करे असांखां नोटिस वठी वञे। इहो ज़िलो कहिड़ो आहे जी जॻह ते तव्हांजी बनी आहे? साईं असांजी ज़िलो बेनज़ीराबाद आहे। तालुको काज़ीअनि मां हेठि असांजी रियो कचे में ज़मीन आहे, जेको 22 सालनि खां वठी सैयद शहनशाह बासर माण्हू आहे। पुलिस 2-3 उते पुलिस बि असांजे ज़मीन ते चौकी हयो वेठा आहिनि। असांखे साईं हक़ु ॾियारियो वञे। असां हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त साईं जन जी महिरबानी। नाज़रीन ही तव्हांजे साम्हूं मुतासिरीन ॿई बीठा आहिनि जा पीउ पुट आहिनि, जेके 24 सालनि खां वठी दर पदर आहिनि, हेॾा होॾा घुमंदा फिरंदा पिया वतन। हिननि जी पंहिंजी जेकी बनी आहे, लिखत आहे, डॉक्यूमेंट्स आहे, उते हिननि जे चवण जे मुताबिक़, हिननि जे बयान जे मुताबिक़ त जेको आहे असांजो हिते शहर जो मौजूदु आहे साईं सैयद शहनशाह लक्यारी साहब, जेको हिन जो रिश्तेदार बि थिए, उन हिननि जी बनी ते कब्ज़ो कयो आहे। अचो त हिन खां पुछूं था त आख़िर कब्ज़ो इहो हिन कयो कीअं हू तव्हां था कब्ज़ो करियो? साईं असांजे मुंहिंजे वाल साहब खे चई इहा ज़मीन कुझु मुंहिंजे हवाले कयो, त उन खां मूं पंहिंजे पीउ खे चयो त कुझु बि इन जे हवाले न कंदा। अगरि जे इन जे हवाले हिन महिल तव्हां करे वेंदव त सुभाणे असांजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़रंदी। बाबा साईं तव्हां हिन खे जे चवण ते न कयो। पोइ साईं मूं ते इलाही कूड़ा भला केस कराया विया आहिनि। ज़ोर ज़बरी मुंहिंजे पीउ ते तमामु घणी तसियत कराया अथसि। असांजे साईं घरनि में पुलिसूं रेट कराया अथसि बेगुनाहनि ते। साईं हिन महिल बि जेके असांजा सामान आहिनि कचे में हंध बिस्तरा खटूं मशीनूं सभु शइ साईं हुन ज़ालिम जे आहिनि हथ में। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।